नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे अहमदपुर का ख़बर ॾिनारो त अहमदपुर लॻ ॻोठ बुढल सूमरो में प्राइमरी स्कूल गुज़िरियल 1 महीने खां बंदि पियल आहे। स्कूल खे ताला लॻल आहिनि। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जे एजुकेशन डिपार्टमेंट खां स्कूल जे उस्तादनि जी घुर कई वई। वधीक तफ़सील ॿुधाए रहिया मोहम्मद सईद चांडियो पंहिंजी हिन रिपोर्ट में। जीअं त असीं हिन वक़्तु ॻोठ अहमदपुर जे वेझो बुढल सूमरे में मौजूदु आहियूं। हितां जो उस्ताद तक़रीबन लॻभॻि 1 महीनो थी वियो आहे जेको लापता आहे। ॿारनि जी तालीम जेका आहे उहा तबाह लॻी पई आहे। अचो त वधीक हिननि ॻोठ जे ॿारनि सां ऐं उतां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो मस्जिद स्कूल बुढल सूमरे जो महीने खां उस्ताद लापता आहे। का ख़बर न आहे त छाजे करे नथो अचे। असां टीओ वारनि ॾे वियासीं, उन बि चयो त असांखे उस्ताद फ़िलहालु सबुरु कयो, तव्हांखे असां उस्ताद जी ज़रूरत गुंजाइश थी त असां तव्हांखे ॾींदा आहियूं। तालीम तबाह लॻी पई आहे, हिन जे करे उस्ताद खां हिनखे जे करे असां उस्ताद घुरनि चाहियूं था। इहो त असांजी तालीम तबाह थिए थी, इन जे करे असांखे उस्ताद ॿियो अचे। असांजे स्कूल मास्तर गुम थी वियो आहे, महीनो ॾेढ थी वियो आहे। असांजा ॿार जेके अचनि था ॻोठां सीड़जी जेको वेही वेही गेट ते बंदि ऐं ताला लॻा पिया आहिनि। छोकिरा वेही वेही वापसि था वञनि, उस्ताद अचे ई कोन थो। नाज़रीन हाणे ॻोठ बुढल जे शागिर्दनि जूं ऐं उतां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त तक़रीबन 1 महीनो थी वियो आहे हितां जो उस्ताद जेको आहे उहो लापता आहे। लिहाज़ा असां एजुकेशन इदारे खां घुर था कयूं त हिननि ॿारनि जी तालीम तबाह न कई वञे, इन्हनि खे को न को उस्ताद ॾिनो वञे। कैमरामैन फ़हीमुल्लाह विस्ट्रो सां गॾु रिपोर्टर सईद अहमद चांडियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।